आई माशूक बलोच जी इहा भी गारंटी है अगर एड़े भा खां कराची जड़े शहर में भा खां अगर रुपयो भी वठी वने प्रोमोट करण जो वीडियो ठाण जो तो माशूक बलोच ना है ये वायदो तस। अस्सलाम वालेकुम संगत मां जो पंजो दोस्त माशूक बलोच यकीनन असा काफी दोस्त इते सीवियो में घुमण इंदा हुंदा ठीक आ। सीवियो में घुमण वारन जे असा सिंधी दोस्तन लाए एकड़ो रिक्वेस्ट आ एकड़ो गुजारिश आ अगर कराची में ता सीवियो घुमण अचो पे ता तो हिते एकड़ो असा जो सिंधी भाई जे पंजो चाय जो ठेलो लगायो आ चाय जो ठेलो लगायो आ काफी टाइम का वठी मुखे चए पयो त आदा माशूक ता मेहरबानी करे एकड़ो वीडियो ठाए जेको ता पंहिंजे पेज ते ता आईडी पंहिंजी ते रखो त जीअं जेके भी दोस्त अचन था उन्हनि खे इहा ख़बर पए त असांजो हिकिड़ो ठीव आहे पंहिंजे सिंधी भाउ जो त उते चांहि लाज़मी पीजा। हाणे जेके बि तव्हां दोस्त अचो पिया था उन्हनि खे मां हिकिड़ो गुज़ारिश कंदुसि त जॾहिं बि तव्हां हिते सीवियो ते चकर अचो था घुमण अचो था गर्लफ्रेंड सां अचो था फैमिली सां अचो था पर हिन होटल जी चांहि हे जेको अरबाब वली अरबाब काॾे वा अरबाब साईं हाणे हेॾे बीह न साईं पंहिंजे होटल जे भरिसां बीह हाणे तूं मूंखे हाल अहिवाल ॾे त चांहि जेके असांजा पंहिंजा जेके भाउ ईंदा सिंधी भाउ उन्हनि खे तूं चांहि कहिड़ी प्यारी ॾे जेके आम सीवियो में मिलंदी आहे उहा चांहि या स्पेशल चांहि साईं बिल्कुलु स्पेशल दूध पती चांहि पीआरींदो सिंधी भाइरनि जे लाइ। ऐं जे चांहि जी शिकायत थी वई दोस्तनि शिकायत कई त पोइ इहो इन जो ज़िम्मेवार तोखे ख़बर आहे त पोइ माशूक खे कमेंट कंदे चवंदे यार तूं यार वटि वियासीं चांहि पीअण चांहि मज़े वारी न पियारियूं पोइ ना माशूक भाउ हुनजो असां ॾोढ बिल्कुलु भरंदासीं तव्हांखे कोई शिकायत जी चांहि जी सीवीअ ते कोन ईंदी वली गुजरात जी चांहि। आवाज़ संगत ॿुधो पिया था ठीकु आहे हिते चांहि जेका बि तव्हां अगरि पीओ अची जॾहिं बि चओ असां माशूक जो वीडियो ॾिसी तो वटि आयासीं ऐं चांहि पीअण आया आहियूं अगरि तव्हांखे चांहि जी शिकायत न अरबाब जेको तो भाउ ॾिनी न ऐं चांहि तव्हांखे दूध पती ठाहे न ॾिनई मूंखे कमेंट कजो मां हिते ईंदोसांसि ऐं पाण सभु मिली करे जेके अरबाब सां हिसाब किताब वठंदासीं न उहो यादि रखंदो उहे आख़िर में इहो ई चवंदुसि संगत ॾिसो हेॾे हिन सीवियो में टोटल ॾिसो पाण ठीकु आहे हिननि सभिनीनि जे विच में जेकॾहिं असांजो भाउ हे ठेलो लॻायो हो जेकॾहिं रोज़ी पियो थो करे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ठीकु आहे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त असांजो को हिकिड़ो भाउ आहे सिंधी भाउ आहे जेको हिते कराची जहिड़े शहर विच सीवियो में समुंड जे विच में रोज़ी पियो थो करे ऐं चांहि जो ठेलो हणी पंहिंजो जेको बचनि जो गुज़र सफ़र थो करे तो तव्हां दोस्तनि जो लाज़मी इहो फर्ज़ पियो थो थिए त हिन वीडियो खे शेयर बि कजो ऐं जॾहिं बि सीवियो अचो त हिन भाइरनि अहिड़नि भाइरनि खे सपोर्ट लाज़मी कंदा कयो छो जो हे भाइर जेके हूंदा आहिनि हिन खे वसाईंदा कराची खे ऐं हिननि में हिकिड़ो जेको सो जुनून हूंदो आहे हिकिड़ो जज़्बो हूंदो आहे त असां पंहिंजे जेको सो कराची शहर खे वसायूं ऐं वधि खां वधि अॻिते वधायूं कारोबार खे वधायूं ऐं भली ठेले खां शुरू कनि भली हल्के फुल्के जेको रेड़े खां शुरू कंदा कुझु कंदा त इनशाला हिकु न हिकु ॾींहुं कामयाबु थींदा। साईं हाणे काॾे वए अब चांहि प्यारी न भाईजान तूं हाँ एक मेहमान थी जी बाबा मेहमान आया साईं देवाला साईं चांहि कीअं लॻी आहे साईं बेहतरीन चाय सफ़ा बेहतरीन चाय पियाई सिर्फ़ चयोसीं बाबा असांजो माशूक जे ज़रिए आया हूँ हाँ चांहि असांखे ॾाढो रिस्पॉन्स ॾिनई सुठो बेहतरीन तरीक़े सां चांहि बि असांखे जीअं पंहिंजे हल्के में पींदा आहियूं न चांहि जी शौक़ीन हूंदो आहे हर हिकु माण्हू ॻोठ में त असांखे अॼु ओड़ी चांहि मिली बाक़ाइदा हा हेॾो सीवियो जो नज़ारो वरी चांहि अरबाब जी त माशाल्लाह बेहतरीन असांखे मज़ो आयो ॾाढो और अरबाब बि सुठी तबियत जो मालिक आहे आयो असांखे सुठे प्यारे नमूने सां वॾो असांखे रिस्पेक्ट ॾिनई बेहतरीन असांखे ॾाढो अॼु इंजॉयमेंट थी असांखे बिल्कुलु बिल्कुलु पोइ मज़ो काॾो ईंदो भाउ पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे बहरहाल अरबाब की चांहि बिल्कुलु 100% चांहि बेहतरीन अथसि। अदा तूं छा चवंदे साईं चओ हिते ई चओ ना भाई चांहि इंशाल्लाह बिल्कुलु बेहतरीन अथसि अॼु असां आयासीं चांहि बिल्कुलु स्पेशल बि आहे हाँ बिल्कुलु असां पोइ माना चांहि खे तव्हां चांहि जेका पीती आहे उन चांहि में तव्हांखे मज़ो आयो सही ॿुधाइजो बिल्कुलु ज़बरदस्त मज़ो आयो ऐं असां सिंधी ॿारनि जे लाइ कहिड़ो मैसेज ॾींदे त अचनि अचनि बिल्कुलु सिंध वारा सॼा अचनि हिते चांहि बिल्कुलु भली मिलंदो गारंटी सां इंशाल्लाह। ॿुधायो संगत जेके दोस्त आहिनि काफ़ी वेठा आहिनि ऐं अरबाब जी चांहि तव्हां सीवियो में अची लाज़मी पीजो छो जो अहिड़नि भाइरनि खे कराची जहिड़े शहर में अगरि को बि अहिड़ो को भाउ जेकॾहिं कारोबार पंहिंजो जमाए पिए थो न मां वाइदो थो कयां माशूक बलोच हुन सां गॾु प्रोमोट माशूक बलोच कंदो ऐं माशूक बलोच जी इहा बि गारंटी आहे अगर अड़े भाउ खां कराची जहिड़े शहर में भाउ खां अगर रुपयो बि वठी वञे प्रोमोट करण जो वीडियो ठाहिण जो तो माशूक बलोच न आहे इहो वाइदो अथसि। सिर्फ़ु तव्हां वली हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कजो ऐं ॿुधाइजो त असां दोस्त वटि ज़रूरु ईंदासीं कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो। अरबाब
बेस्ट ऑफ लक असांजो दुआऊं तोसां गॾु आहिनि इंशाल्लाह हिकु ॾींहुं तूं कामयाबु वेंदे ऐं तुंहिंजो कारोबार इंशाल्लाह उरूज ते वेंदो आमीन सुमा आमीन अदा तुंहिंजी महिरबानी कुर्ब थोरा तूं हली मूं जे गाॾे ते आयो तुंहिंजी वॾी वॾी महिरबानी कुर्ब महिरबानी थोरा अलाह से सलामत रखे तव्हांखे संगत वधि खां वधि हिन वीडियो खे शेयर कयो त जीअं सभिनीनि असांजे सिंधी भाउरनि वटि पहुची वञे ऐं जेके बि सिंधी भाउर असांजा हिते अचनि पिया था सीवियूं में लाज़मी अरबाब भाउ जी असांजे जेको दोस्त जी चांहि पीअनि छो जो अहिड़नि भाउरनि खे सपोर्ट कंदा कयो मां पंहिंजो जेको वीडियो जे ज़रिए पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे हाणे शेयर ऐं कमेंट जे ज़रिए तव्हां फ़र्ज़ु अदा कंदव ऐं जेके हिते अचण सिंधी भाउर ईंदा उहे हिन सां अची हाज़ुरी भराए चांहिड़ी पी हुनखे जेको सो सपोर्ट ऐं हिनखे जेको सो हिमत अफ़ज़ाई कराए उहो पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदा त सदाईं हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो ऐं छड़नि जे लाइ स्पेशली चांहि फ्री आहे इहो करे हे भाउ ॾिसो हेॾा तव्हां ईंदव ठीकु आहे इहो सीवियो वारो साम्हूं ईंदव हितां खां सिधो ई सिधो अची हिते पहुचंदो अरबाब वटि ते रखे सही आहे मां हाणे उमेद कयां थो त काफ़ी दोस्त जेके ईंदा उहे मूंखे कमेंट करे ॿुधाईंदा त भाउ असां अरबाब वटि आयासीं ऐं जेके शेयर कंदा उहे पंहिंजो फ़र्ज़ु अदा कंदा लव यू हमेशह ख़ुशि रहो आबाद रहो ऐं जिते बि हुजो सलामत हुजो थैंक यू